मेहरबानी अमर इकबाल साहब, स्टेज ते वेठल प्रोफेसर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जा, साईं गुलाम अब्बास बमरू साहब, मुख्तार मलिक साहब, अॼोकी रिहाण जो ख़ासि महिमान असांजो कुर्बान मंगी साहब, ऑर्गेनाइज़र फ़िदा वसाण साहब, हेठि वेठल दोस्तनि में मुमताज़ बुखारी साहब, मोज़िज़ अदीब शाइर, लेडीज़ एंड जेंटलमैन, कुर्बान जी शख़्सियत जे हवाले सां अवां सभु दोस्त उनखे जीअं सालनि खां सुञाणो था, आउं बि गुज़िरियल 21 सालनि खां कुर्बान खे सुञाणा थो पियो, पर अॼु आउं कंहिं नए कुर्बान सां तव्हांखे मिलाइणु चाहियां थो। छाकाणि त इहो कुर्बान जेको तव्हांजे साम्हूं वेठो आहे, इहो कुर्बान जेको तव्हां रोज़ु ॾिसो था, ऐं इन खां हिकिड़ो मुख़्तलिफ़ कुर्बान तव्हां सां मिलाइणु वञा थो, जेको असांजी सोसाइटी जो, असांजे मुआशिरे जो मुआशरती नक़ाद जी हैसियत में जेको कुर्बान आहे, जंहिंखे सभु झीणो निमाणाई सां ॻाल्हाईंदड़, झीणे अंदाज़ में पेश ईंदड़ कुर्बान जेको आहे पंहिंजे कलम में केॾो तिखो आहे ऐं उते केॾी बेहिजाबी सां इहे शयूं ज़ाहिर करे थो। ऐं संदसि किताब अमेरिका में 31 ॾींहं जे हवाले सां कुझु शयूं तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि। कुर्बान जी तनक़ीद जो अंदाज़ बिल्कुलु उअं ई आहे जीअं दोस्तनि चयो, ॾाढे थधे नमूने हीअ पंहिंजे किताब में बि कई सवाल उथारे थो ऐं उहे सवाल ही अहिड़े नमूने उथारे थो जीअं ॿुधंदड़ या पढ़ंदड़ हिन किताब जो, हिन जी तहरीर जो, उहो बेचैन थी उन्हनि सवालनि ते सोचे। सुफ़े नंबर 80 ते कुर्बान लिखे थो त फ़रीद ॿुधायो, मूं कंहिं जाइ ते गाॾी पार्क कई हुई ऐं इतफ़ाक़ सां संदसि गाॾीअ खे कंहिं ॿी गाॾीअ जो धकु लॻी वियो ऐं उनखां पोइ उन गाॾीअ जी मालिक औरत मुंहिंजी ॻोल्हा करे मूंसां मिली ऐं मूंखे मुंहिंजो नुक़सानु भरे ॾिनो। इन जे वाक़े ते मूंखे पंहिंजो मुल्क यादि अची वियो। कुर्बान चवे थो, इन जे वाक़े ते मूंखे पंहिंजो मुल्क यादि अची वियो जिते कंहिं राह वींदड़ खे टकर हणी ज़ख़्मी हालत में तड़पंदो छॾे बि गाॾियुनि वारा बीहंदा आहिनि। असां वटि हिते नौकिरी जा जेके 60 साल पूरा थींदा आहिनि, उन खां पोइ रिटायरमेंट जहिड़ो पारातो महसूसु थींदी हुजे। ऐं मूंखे यादि आहे त यूनिवर्सिटी में बि कंहिं ज़माने में डॉक्टर साहब वारा चङी तरह वाक़िफ़ आहिनि इन शयुनि खां। असांजो हिकिड़ो असिस्टेंट रजिस्ट्रार हूंदो हुयो, पोइ उन कंहिं ज़माने में हिकिड़ी लिस्ट ठाही त कहिड़ो प्रोफेसर कॾहिं रिटायर थिए थो पियो, त कंहिं प्रोफेसर खिलंदे मूंखे चयो हुयो त अध खां वधीक प्रोफेसर दिलि जा बीमार त ईअं कया आहिनि जो रिटायरमेंट जी डेट ज़ाहिर करे विधी आहे। ऐं ख़ासि तौर ते रिटायरमेंट जी डेट ऑफिसर्स गवर्नमेंट मुलाज़िम ईअं लिकाईंदा आहिनि जीअं औरतूं पंहिंजी उमिरि लिकाईंदियूं आहिनि। सो इन जे पस मंज़र खे साम्हूं रखंदे हींअर कुर्बान जेको सुफ़े नंबर 91 ते लिखे थो त इन जे बस में, हीअ कंहिं सफ़र में वञे पियो, चए थो इन जे बस में नज़र दौड़ाइण सां मूं महसूसु कयो त बस में अक्सर उमिरि रसीदा माण्हुनि जी हुई, अहिड़ा माण्हू जेके रिटायरमेंट खां पोइ नौकरियुनि ऐं कारोबारनि जे ख़फ़नि मां आज़ाद थी पंहिंजी हयातीअ जा बाक़ी साल घुमण फिरण ऐं सैर तफ़रीह करण में गुज़ारीनि था। हिते रिटायरमेंट खां पोइ माण्हू वधि खां वधि तफ़रीह खे वक़्तु ॾियनि था। पाण वटि थींदो ईअं आहे त रिटायरमेंट खां पोइ वरी माण्हुनि खे घर ठाहिराइण, ॿारनि जूं शादियूं कराइण जो फ़िक्र अची वराईंदो आहे ऐं ईअं संदसि सॼी उमिरि जी पूंजी वरी इन्हनि ख़फ़नि में विञाइजी वेंदी आहे। अहिड़े थधे नमूने सां हीअ पंहिंजी सोसाइटी जो तक़ाबुली जाइज़ो कंदो हले थो पंहिंजे हिन किताब में। हिकु ॿियो मिसाल जे मार्फत न रुगो कुर्बान अमेरिका जी मुख़्तलिफ़ सुहिणियुनि वादियुनि जी मंज़रकशी करे थो, पर उन्हनि जे अंदरि बि ॾाढे धीमे अंदाज़ सां पंहिंजे देशवासियुनि ग़रीब पोरियतन ऐं हारियुनि खे कीअं थो यादि करे पियो। हिकु नंढिड़ो इक़्तिबास तव्हांजे साम्हूं चए थो त असां हिकु शहर सेंट जोस में कुझु घड़ियुनि लाइ तरसियासीं। इन जे सफ़र दौरान रस्ते में ख़ूबसूरत बहिराड़ियूं, सवा सिधा बनियूं ॿार, माल जा फार्म, पक्का वाटर कोर्स, फार्मनि जे भरिसां ई हारियुनि जा बंगला, फार्मनि जे भरिसां ई हारियुनि जा बंगला, बंगलनि जे ॿाहिरां शानदार गाॾियूं, ज़रई मशीनूं, ट्रैक्टर ट्रालियूं, ॿियो घणो कुझु नज़र आयो। हिते हारी ॾाढा ख़ुशहाल ऐं ज़िंदगी जे मयार जे लिहाज़ खां कंहिं बि तरह घटि नज़र न आया। असां वटि हारियुनि जी छा हालत आहे, भोतारनि जा कर्ज़, वंगारूं, सॼे कुटुंब समेत महिनत, मगर पोइ बि सुखियो टुकुर नसीब कोन थिए। ईअं ई कुर्बान मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लालच खां आजो ई शख़्स, साईं गाजाणी साहब हिननि सां गॾु उन प्रोग्राम टूर में अमेरिका में हुआ त उन हिकिड़ी निशिस्त में डॉक्टर मुबारक जे हवाले सां जॾहिं गाजाणी साहब उते कमरे में पहुचे थो त ॿुधे थो त भई डॉक्टर मुबारक जेको आहे सो कुझु दोस्तनि खे फ़ोनूं करे पियो त कुर्बान वटि सिंध चिल्ड्रन अकेडमी जे नाले सां हिकिड़ो स्कूल, हिकिड़ो इदारो, इंस्टीट्यूशन आहे ऐं सिंध खां ई दोस्त आयो आहे त इन जी कंहिं अकेडमी जे हवाले सां जेका आहे सा मदद बि थियणु घुरिजे। त उन ते संदसि दोस्त गाजाणी साहब उनखे मना कंदे चवे थो त तव्हां इहा शइ कुर्बान खां पुछी आहे, तव्हां उनजे मिज़ाज खां वाक़िफ़ आहियो त छा हू इहा शइ क़बूल कंदो। ऐं उनखां पोइ हू ॿई गॾिजी जॾहिं कुर्बान वटि अचनि था त उहो कुर्बान जेको आहे सो फंड क़बूल करण खां इनकार करे थो। ऐं अहिड़े नमूने सां असां वटि जेके ॿियूं शयूं जेके ख़ासि तौर ते पंहिंजे सफ़रनामे में हिन ज़ाहिर कयूं आहिनि, जंहिंमें हू इदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो ऐं अॻिते वधी शऊर जी ताक़त ऐं कलम जी सिंग सां हू पंहिंजे इदारनि जो हाल बि ईअं ई ज़ाहिर करे थो। हिकिड़ो नंढिड़ो सिर्फ़ु 5 लाइनुनि जो 8 लाइनुनि जो हिकिड़ो इक़्तिबास आहे जेको आउं तव्हां सां शेयर कंदुसि। चए थो वाशिंगटन में रिहाइश दौरान होटल जे कमरे मां हिकु ॾींहुं डॉक्टर गाजाणी फ़ोन मिलाए कंहिं सां ॻाल्हाइणु पिए चाहियो जो ग़लती सां ख़ासि 911 डायल थी वियो। डॉक्टर जल्दी में नंबर कटियो पर थोरी देरि में बैक रिंग अची वई। उहा बैक रिंग 911 नंबर तां आई हुई जितां हू फ़ोन करण जो सबबु पुछी रहिया हुआ। बाद में ख़बर पई त अमेरिका में 911 नंबर हिकु हेल्प लाइन आहे
कंहिं बि मुसीबत या हंगामे जी सूरत हाल में हिन नंबर ते फ़ोन करे एम्बुलेंस फायर ब्रिगेड पुलिस जूं ख़िदमतूं हासिल करे सघंदियूं आहिनि। इतफ़ाक़ सां जेकॾहिं 911 ते डायल करण खां पोइ साणनि का ॻाल्हि ॿोल न थी सघे या मुसीबत वारी सूरत हाल जे नतीजे में बैकरिंग बटिंग न थी सघे त इहे टई सहूलियतूं फ़ौरन उन नंबर वारे मार्ग ते वाहर करण लाइ पहुची वेंदियूं आहिनि। मूंखे पंहिंजो मुल्क यादि अची वियो। क़ुर्बान लिखे थो, मूंखे पंहिंजो मुल्क यादि अची वियो जिते फायर ब्रिगेड उन वक़्तु पहुचंदी आहे जॾहिं अल्लाह ताला सड़ी रख थी वेंदो आहे। एम्बुलेंस उन वक़्तु ज़ाहिर थींदी आहे जॾहिं मरीज़ या ज़ख़्मी ही जहान छॾे चुको हूंदो आहे ऐं पुलिस उन वक़्तु अची ट्राकोड़ो विझंदी आहे जॾहिं ॾोहारी आराम ऐं सुकून सां ॾोह करे खिलंदा टिलंदा पंहिंजे माग ॾांहुं निकिरी वेंदा आहिनि। हीअ जेका कंपेरेटिव स्टडी ही करे थो पियो, हीअ जेके ख़ामोशी सां क़ुर्बान सवाल उथारे थो पियो, उन में शागिर्द हुजे, उन में पॉलिटिशियन हुजे, उन में डॉक्टर हुजे, उन में ब्यूरोक्रेट हुजे या जेको आहे सो ज़िंदगी जे ॿिए कंहिं बि शोबे सां लाॻापियल हुजे, उन जे अंदरि जेकॾहिं उनजो ज़मीर ज़िंदा आहे ऐं हू हिन मुल्क जे लाइ हिन क़ौम जे लाइ कुझु करणु चाहे थो त उन में हिकिड़ी नई उत्साहियत ई सफ़रनामो भरे थो त क़ुर्बान खे पाण मासूम नथा चई सघूं, बल्कि हू हिकिड़ो बाशऊर इंसान जेको ॿियनि जे अंदरि इंसानियत जाॻाइण जे लाइ पंहिंजे वस हर वक़्तु कोशिशि करे थो पियो। ऐं ख़ासि तौर ते आउं ईअं चवंदुसि त किताबनि लिखण सां हू जंहिं नमूने ॿोली जे ज़ख़ीरे में इज़ाफ़ो करे पियो, किताबनि लिखण सां हू जीअं मुल्कनि जी तारीख़ खे पंहिंजे तहरीर जे अंदरि समेटे पंहिंजे ॿोली ॻाल्हाईंदड़नि खे उहा तारीख़ पहुचाए पियो, त उन मां जेको अॻियां हली आईंदे जे मौरिख़ खे जेके शयूं मिलणियूं आहिनि उहो जंहिं नमूने सां ही क़ुर्बान कंट्रीब्यूट करे पियो, उहो क़ुर्बान ख़ैरपुर वारे क़ुर्बान जेको आम दोस्तनि सां आहे उन खां इलाही मुख़्तलिफ़ आहे। ऐं मां ख़ासि तौर ते मुल्कनि जूं जेके तारीख़ूं या मुल्कनि में जेके नवाण अचे थी पई या जेका तब्दीली आई आहे उन में उहे मुल्क जेके अॼु तमामु सुपर पावर या इंतिहाई तरक़ी याफ़्ता सॾाइजनि था पिया, उन्हनि जी सिर्फ़ु तव्हां 25-30 सालनि जी पोइ तारीख़ ॾिसंदो त तव्हांखे एॾा चमकंदा नज़र न ईंदा। किन दोस्तनि हवाला ॾिना त क़ुर्बान खे 1968 खां 1971 खां सुञाणीनि था पिया ऐं क़ुर्बान उन ज़माने खां वठी जाखोड़ी आहे। 1968 में जेका जर्मनी जी हालत हुई फ्रैंकफर्ट में, जॾहिं मुंहिंजो जर्मन दोस्त मूंखे उन घिटी में घुमाइण वियो त उन मूंखे ॿुधायो त हिन घिटीअ में, छाकाणि हू तक़रीबन 75 ईयर्स जो राइटर आहे, अदीब आहे असांजो, बाद में मुसलमान थियो, अहमद नालो आहे, त बेसिकली इज़ अ जर्मन। उन मूंखे ॿुधायो त 1968 में हिन घिटियुनि में असांजूं पुलिस सां चकरियूं थियूं आहिनि जेके असां पंहिंजे औरतुनि ऐं पंहिंजे हुकूक जे हवाले सां जेके आहिनि से उहे शयूं उते करण जी कोशिशि कई पई। ऐं अॼु जर्मनी कहिड़ी सूरत हाल में आहे ऐं असांजे साम्हूं आहे त हू यानी यूरो खे सॼी यूरोपियन यूनियन छॾण लाइ तयारु आहे, पर जर्मनी उनखे सर्वाइवल ॾिए पियो। त मुल्कनि जी तक़दीर खे बदिलाइण वारा जेके माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे उत्साहियत में पैदा करण वारा जेके माण्हू आहिनि, उन्हनि में इन्हनि क़ुर्बान जहिड़नि दोस्तनि जो रोल हूंदो आहे। क़ुर्बान जिन जो बि दोस्त आहे उहे सभु जेको आहे सो उन सथ जा साथी आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि त क़ुर्बान जहिड़ो साथी असांजो दोस्त आहे।